माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो मई 2001 है। असांजो इंतखाब डॉक्टर प्यार अली जतोई जी तहरीर, उन्वान मास्तर मोलाई सां कचहरी, आवाज़ साकिब अबड़ो। मास्तर मोलाई सां कचहरी। मास्तर मोलाई सिंध जी मशहूर मास्तरन में शुमार थे थो। पाण मास्तर तंज़ीम जो सरगर्म कारकुन रहंदो आयो आहे ऐं पाण सिंध जे हर बरंदड़ मामले ते भले नमूने ॻाल्हाए सघंदो आहे। अचो त साणस ॻाल्हि ॿोल करे संदसि इल्म मां मुस्तफ़ीद थियूं। पर तरसो इन खां अॻु हिकु अहम ॻाल्हि, हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकॾहिं अवां अञा ताईं असांजे यूट्यूब चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा, बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां खे पहुची सघे। हाणे अचो त मास्तर मोलाई सां ॻाल्हि ॿोल करे संदसि इल्म मां मुस्तफ़ीद थियूं। पाण पहलवान पकोड़ाईअ जी बकाल की दुकान में सारियुनि जी कुटीअ जे बाचके ते वेठो साम्हूं रखियल चांवरनि जी गूणीअ ते ॼंघा रखियो सुत्यो पियो हो। उन जा ज़ोरदार खोंगरा परे खां ईअं ॿुधण में अची रहिया हुआ ॼण मोटर में को कपिड़ो फासी पियो हुजे। साईं खे कुल्हनि ते बोछण ओढ़ियल, बदन ते सदरी पहिरियल ऐं गोॾ ॿधल हुई, पेरनि में सपाटी पातल हुयसि। संदसि अघूर निंड मां मूंखे ज़रूरु इहो लॻी रहियो हो त पाण ज़रूरु सिंध जे बहितरीन तइलीम लाइ के सुंदर सपना ॾिसी रहियो हो। तांजो मां अची संदसि आराम में खलल विधो ऐं साईं मास्तर मोलाईअ खे निंड मां जाॻाइण जी नाकाम कोशिश कई। मां साईं खे कुल्हे खां पकड़े ढूंढणु शुरू कयो, पर मजाला जो साईं जी निंड मां अखि खुले। आख़िर साईं जे बूथ मथां थधे पाणीअ जा छंडा हयासीं त साईं यकदमि रड़ करे उथियो। छा थियो? पेचूहो साहब आयो आहे छा? मां खेसि दिलि जाए ॾींदे चयोमांसि, न साईं, को पेचूहो कोन्हे आयो, मां आयो आहियां तव्हां माना हिते मास्तर जो इंटरव्यू वठण। थधो शुकारो भरींदे चयाईं, तइलीम वारे सेक्रेटरी पेचूहे साहब, असां मास्तरनि सां ॾाढी जुठ कई आहे। असां मोलाई मास्तर जो निंढू फिटाए छॾियो अथाई। मां खेसि आथ त ॾिनी ऐं बाअदब थी चयुमि, साईं, तव्हां सिंध जा अज़ीम मास्तर आहियो, तव्हां असांजे आईंदे नसुल खे संवारींदड़ आहियो। तव्हांजे क़ीमती वक़्त मां कुझु पल असांखे खपनि था त जीअं तव्हां असांखे ज़रूरी ॻाल्हियूं करे सघजनि। मास्तर वाछूं टेड़े कननि ताईं लॻाए सरो थींदे चवणु लॻो, हा बाबा, बिल्कुलु पुछो। पाण बाजके ते सिधो थी ॼंघ ते रखी वेही रहियो। मूं पुछो, साईं, सभ खां पहिरीं अव्हां पंहिंजो पूरो इस्म मुबारक ॿुधायो। मास्तर बोछण सां बूथ उगंदे चवणु लॻो, साईं, मुंहिंजो पूरो नाम मास्तर मोलाई उर्फ़ मोला ॾिनू, पुटु ख़ैर ॾिनू, पुटु खावद ॾिनू, पुटु कुर्बान कुर्बाइतो आहे। मां थोरो परेशान थींदे चयोमांसि, साईं, इहो त ॾाढो डिघो नाम थी पियो, पोइ अव्हां खे मास्तर मोलाई छो सॾियो वेंदो आहे? मास्तर थोरो शकी थींदे चवणु लॻो, जीअं त मां नौकिरी मास्तरीअ जी कंदो आहियां, तंहिं करे माण्हू मूंखे मास्तर चवनि था। बाक़ी मां फ़नकार ममताज़ मोलाई जो तमामु घणो शदाई आहियां ऐं सॼो ॾींहुं बग़ल में टेप विझो मोलाईअ जा कलाम ॿुधंदो वतंदो आहियां। तंहिं करे मां बि पाण ते उस्ताद जो तख़लुस रखाए छॾियो आहे, मोलाई। इन करे माण्हू मूंखे मास्तर मोलाई करे सॾींदा आहिनि। अबा कहिड़ो मास्तर? अबा उहो मास्तर जेको ममताज़ मोलाई जो कलाम ॿुधंदो वतंदो आहे। मूं पुछो, भला साईं, तव्हांजी इल्मी क़ाबिलियत केतिरी आहे? मास्तर थोरो शश्तर थी चवणु लॻो, असांजी अहिड़ी ख़ासि तइलीमी सनत न आहे बाबल, बसि मिड़ई मास्तरनि खे माखीअ जा शीशा ऐं मखण पुॼाए अलाह करे 8हीं जमात पूरी कईसीं। पाण वारो अबो मरियात, ख़ुदा खेसि जन्नत में जाइ ॾेसि, पाण ख़ुदि मास्तर हो साॻे स्कूल में, सो मिड़ई जुगाड़ करे 8 जमात पास करायाई। पर ज़िंदगीअ साणसि वफ़ा न कई ऐं नौकिरी कंदे गुज़ारे वियो। मरियात अबो जीअरो हुजे हा त मूंखे अंधी मुॾी मैट्रिक त ज़रूरु पास कराया। मूं पुछो, पोइ साईं, तव्हां त पढ़ियल ई न आहियो, पोइ मास्तरी नौकिरी कीअं मिली? मास्तर थधो शुकारो भरींदे चवणु लॻो, अबे मरियात खे ख़ुदा बेश्त नसीब करे जो उन जो ई सभु कुझु मिलियल आहे। पेट में जेके 2 अखर आहिनि उहे बि अबे मरियात जा आहिनि ऐं पाण मरंदे मरी वियो। पोइ मूंखे बि अबे मरियात जी फोती कोटा ते नौकिरी मिली वई आहे। मिड़ई बचनि जो पेट गुज़रान हले पियो। न त हिन महिल
असीं त बुख मरूं हा। मां चयो साईं तव्हां त पाण ई पढ़ियल न आहियो, पोइ ॿारनि वीचारनि खे छा पढ़ाईंदा आहियो? मास्तर वराणियो, अड़े बाबा मां 25 वारा ॿार पढ़ाईंदो आहियां, अलिफ अंब बे बला बि कोन ईंदी छा ॼण? तो मूंखे एॾो जॾो सम्झो आहे छा? तोखे सिंधी पटी कोन ईंदी हूंदी, पर मूंखे पटीअ खां अलावा 10 ताईं खोड़ा बि यादि अचनि था। मां पुछियो साईं स्कूल में केतिरो पढ़ाईंदा आहियो ऐं कहिड़े वक़्तु वेंदा आहियो? मास्तर गॾु जॾो वात फाड़े उबासी ॾींदे चवणु लॻो, बाबा मिड़ई सीउ पारा लॻा पिया आहिनि, तंहिं करे सीउ पारो लाहे देरि सां स्कूल वेंदो आहियां। स्कूल वेंदे ॿारनि खे चवंदो आहियां त मुंहिंजी कुर्सी तड़के ते रखनि, पोइ तड़के ते वेही कंहिं डिघे ॾाघ छोरे खां मथे में जाण मलियल सरह जे तेल जी मालिश कराईंदो आहियां। तेसीं स्कूल वारो पटियालो चांहि बि तयारु करे ईंदो आहे ऐं पोइ कोसी कोसी चांहि जा सूसाट भरे हिकु हिकु सुर्क जो चस्को वठंदो आहियां त जीअं जिस्म मां सीउ लहे। तेसीं अख़बार बची वेंदी आहे, उन जूं अहम अहम सुर्खियूं पढ़ी सुहिणियुनि अदाकाराउनि जा फोटो ॾिसी दिलि ख़ुशि करे छॾींदो आहियां। मां उॿहरो थींदे पुछियोमांसि साईं तव्हां स्कूल में मालिश था करायो ऐं अख़बारूं था पढ़ो त पोइ ॿारनि खे केॾी महिल पढ़ाईंदा आहियो? मास्तर बेज़ारीअ विचां चवणु लॻो, अड़े बाबा मिड़े कलाक ॾेढ क्लास में ॾींदो आहियां, ॿार बि सफ़ा बाकरा फरहूंदा आहिनि, बसी न आहिनि कंदा, मथे में सूर विझी छॾींदा आहिनि, तंहिं करे कलाक में बेज़ार थी पवंदो आहियां, पोइ बसि 2 ॾींहं न हलियो वेंदो आहियां। मां पुछो भला साईं स्कूल रोज़ानो वेंदा आहियो? मास्तर ख़ुशीअ मां गद गद थींदे चवणु लॻो, मौला भलो करे कोरोना जो जंहिं असां मास्तरनि जूं मौजूं कराए छॾियूं आहिनि। ॿियो साल असुल मौजा ई मौजा लॻियूं पियूं आहिनि। घर में वेही वेही हाणे त ज़ाल खे बि असांजो बूथ कोन थो वणे, भागनि भरी ॾाढो विड़ी थी पए, चए थी मुआ सॼो ॾींहुं घर में किरियो पियो हुई, अजायो पए पए संध सुकी वेंदई, तंहिं करे वञी ॿाहिरि घुम फिर त के गंज लहनी। मां पुछियो साईं भला अॼुकल्ह वक़्तु कीअं पियो गुज़रे? मास्तर जी अखियुनि में चमक तरी आयसि, ॾाढी सराहीअ सां चवणु लॻो, ॾाढो भलो पियो गुज़रे। स्कूल मां जुंदी छुटी पई आहे, रोज़ देरि सां निंड मां उथी 2 ॾींहं जो चकर हणी 2 टे उफराटा मखण जो चाणू खाई लस्सीअ जो गिलास गिड़काए 2 टे ओघरायूं ॾेई पाण वारे यार जे दुकान ते अची वेही रहंदो आहियां। मिड़ई यार सां ॾाढूं डिशूं बि थी वेंदियूं आहिनि त ईंदड़ वींदड़ ग्राहक सां हवाल करे दिलि विंदराए वठंदो आहियां। तेसीं मास्तर भरिसां तरजंदड़ पकोड़ा घुराए वरिता, पकोड़नि सां गॾु जझे मिक़दार में चटणी बि घुराए वरिती। लॻे पियो त मास्तर खे पकोड़ा ॾाढा वणंदा आहिनि, जंहिं करे कोसा कोसा पकोड़ा चटणीअ में ॿोड़े खाई रहियो। केॾी महिल पकोड़ो वात में विझण खां पोइ चटणीअ जो ढुक बि भरे रहियो, जंहिं करे चटणीअ में साईंअ जूं मुछूं बि ॿुॾी पई वियूं। पकोड़नि जो कमु लाहिण खां पोइ चटणी बि पी छॾियईं ऐं आङुरियुनि ते लॻल चटणी ज़ुबान सां चटे साफ़ करे छॾियईं। 2 गिलास पाणीअ जा ॾोघे 2 टे ज़ोरदार ओघरायूं ॾिनई। पुछो साईं भला मास्तरीअ खां अलावा ॿिया कहिड़ा कम कंदा आहियो? मास्तर वरायो, बाबला मां मास्तर तंज़ीम जो सरगर्म कारकुन आहियां। महीनेवार तंज़ीमी गॾिजाणी थींदी आहे ऐं उन में मास्तरनि जे हक़नि लाइ दुहेदार तकरीरूं कंदो आहियां। उन खां अलावा ॻोठ जे हर फलाह ऐं बहबूद लाइ थींदड़ हर सरगर्मीअ में भरपूर हिसो वठंदो आहियां। इलेक्शन जे ॾींहं में पाण वारे भोतार जो वर्क करणु, वोटर लिस्टूं घुराए भोतार जे वोटरनि जा नाला दाख़िल कराए, कूड़ा वोट विझराइणु, वोटरनि खे भत जी थाली खाराए खेनि ट्रैक्टर ट्रालीअ में घर छॾे अचणु। इन खां अलावा शादी मुरादीअ में पेन पनू खणी पुओ लिखणु, ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरणु, तोड़े आदमशुमारी करण ताईं समूरा सरकारी गैर सरकारी कम सरंजाम ॾींदो रहंदो आहियां। असां मास्तरनि जी ज़िंदगी तमामु घणी मसरूफ़ हूंदी आहे बाबला, तव्हां छा था सम्झो असांखे वांदा आहियूं? मां पुछियो साईं तव्हांजा भला के मुतालबा हुजनि त ॿुधायो। मास्तर क्याड़ी खणंदे चवणु लॻो, मुतालबा त असांजा घणा आहिनि, पर मुखिया ई आहिनि त मास्तर दुश्मन हिन तइलीम वारे वज़ीर पेचूए खे तुर्त हटायो वञे त जीअं मास्तर को सुख जो साह खणी सघनि। मास्तरनि जी रोज़ानी हाज़िरी चकास वारो निज़ाम बायोमेट्रिक ख़तमु कयो वञे ऐं मास्तरनि जूं पघारूं वधायूं वञनि।
मास्तरनि जी बदिलीअ ते जेका पाबंदी मिलियल आहे उनखे ख़तमु कयो वञे ऐं वक़्ति सिर मास्तरनि जा प्रोमोशन कया वञनि। मां पुछो भला साईं तव्हांजी का दिली हसरत? मास्तर वॾो शुकारो भरींदे चवणु लॻो, हाय मौला कंदो इहो कोरोना अञा वधंदो त जीअं 5 साल के स्कूल बंदि रहनि त असां मास्तर बिठायूं विरायूं। असां बि मौलाई माण्हू आहियूं, असांजी दुआ ज़रूरु पूरी थींदी। सभु चओ सखीलाल कलंदर मुर्शिद कलंदर 5 साल स्कूल जो मुहिन ॾिसूं आमीन। इहे ॻाल्हियूं करे असां मास्तर मौलाईअ खां मोकिलायोसीं त मास्तर मुमताज़ मौलाईअ जो कलाम वॾे आवाज़ में झुंगारण लॻो। असां मास्तरनि जी ओता कई अलॻि आ, अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जॻ आ। असां मास्तरनि जी ओता कई अलॻि आ, अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जॻ आ। अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जॻ आ। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।